जय श्री झूलेलाल। अॼु मां मेघालय जी राजधानी शिलोंग जी लेट्यूम कैनियन नाले जी जगह ते घुमण लाइ आई आहियां। इहा स्वर्ग जहिड़ी खूबसूरत जगह शिलोंग शहर खां लॻभॻि 22 किलोमीटर परे आहे। हिते तव्हांखे अचने ही बॉलीवुड मूवी जा सीन यादि अची वेंदा, जेके ॾिसी लॻंदो हो कि सीन किथे विदेश में शूट कया विया आहिनि। हिते तव्हां पंहिंजी गाॾी खुली सी पार्किंग में लॻाए सुहिणे से मैदान में 5 मिंट जी वॉक करे अहिड़ी जगह पहुची वेंदा जो तव्हांखे लाइफ टाइम यादि रखण वारे मूवमेंट खे एक्सप्लोर कराईंदो। हिते तव्हांखे प्रकृति जी गोद में वसियल सुंदर नज़ारे जो आनंद मिलंदो। हिन जगह जो नालो लेट्यूम कैनियन हिन लाइ छो कि कैनियन जो मतलब क्लिप ऐं क्लिप जो मतलब हिकदम गहरी। हिते हिन वक्त सुबुह जा 8 थिया आहिनि ऐं टूरिस्ट अचण चालू थी विया आहिनि। हिते तव्हां बांस जी बल्ली सां ठहियल पुल ते पहाड़ी जे किनारे किनारे नज़ारनि जो अलॻि अलॻि जगह तां आनंद वठी था सघो। मञो हिननि बांबू लकड़ी जे पुल ते हलण में डप त ॾाढो पियो लॻियो, पर जिदने हुए असां कीअं पूरे नज़ारनि खे एंजॉय कयो। मञो ईअं पियो लॻो कि असां खतरो जे खिलाड़ी में अची विया हुजूं। हिते तव्हां लाइफ टाइम सेल्फी ऐं पोजेस वठी था सघो, जंहिंजो रिजल्ट ॾिसी तव्हां ख़ुदि हैरानी में हूंदव। हिते तव्हांखे खाइण पीअण जा बि ऑप्शन मिली वेंदा। इन सां गॾु हिते वॾे से मैदान में फैमिलीज़ ॿारनि सां गॾु एंजॉय पिया करनि। तव्हां कॾहिं मेघालय में शिलोंग घुमण अचो त हिन लेट्यूम कैनियन में अचण न भुलिजो। जय श्री झूलेलाल।